पासे वाक़े अहमदपुर में अपडेट कंदा हलूं त सदर जूं भटियूं में इंतज़ामिया पारां सरकारी बंद ते ठाहियल अॾावतुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, इंतज़ामिया पारां घर दुकान ऐं होटल ड्राए पटकाया विया आहिनि। मुतासिरनि पारां एहतजाज कयो वियो आहे। अपडेट कयूं पिया अहमदपुर मां सदर जूं भटियूं में इंतज़ामिया पारां सरकारी बंद ते ठाहियल अॾावतुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। इंतज़ामिया पारां घर दुकान ऐं होटल ड्राए पट कई वई आहे। मुतासिरनि पारां एहतजाज बि कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। इंतज़ामिया पारां घर दुकान ऐं होटल डाहे पटकाया विया आहिनि। मुतासिरनि जो एहतजाज जारी आहे। इन हवाले से राब्तो किया अहमदपुर में अब्दुल रज़ाक कल्होड़ो सां। जी अब्दुल रज़ाक, कहिड़ा अपडेट्स आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, अहमदपुर सदर जी भटियों में एसी किंगरी मुख्तियार कार किंगरी पारां सरकारी मशीनरी साण करे सरकारी बंदन जेके गैर कानूनी तौर घर दुकान होटल आहिनि उहे ड्राए पट कया आहिनि। उन सिलसिले में मुतासिरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन मौक़े ते मुतासिरनि जो चवणु आहे त जेको इंतज़ामिया बग़ैर कंहिं इतलाह जे ऐं बग़ैर कंहिं माप जे जेको आहे घर दुकान ड्राए करे असांखां घर खसिया था वञनि, बेरोज़गार कयो थो वञे। उन मौक़े ते हुननि जेको आहे अलाकदारनि खां मुतालबो कयो आहे त असांखे जेको आहे मुस्तक़िल रहाइश जी जेको आहे ॾिनी वञे। जी ठीकु आहे अब्दुल रज़ाक, वॾी महिरबानी अमान जी तफ़सील खां आगाह करण लाइ।